नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में शिया उलमा काउंसिल जे ज़िले सदर अलामा सैयद इख्तियार नकवी ऐं असगरिया जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी असद मेहंदी जाफ़री जी अॻुवाणी में शहीद कासिम सुलेमानी जी शहादत ऐं अमरीका जी जहारियत ख़िलाफ़ हिकु एहतजाज जलूस बाद नमाज़ जुमा मस्जिद सैयद बाकर अली शाह मां कढियो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थी गुज़रंदो शहर जे मेन स्टार चौक ते पहुतो, जिथे शहर जे हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे अॻुवान ऐं कारकुननि शिरकत कई। एहतजाजी जलूस में टाउन जे चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, शिया उलमा काउंसिल जे अलामा सैयद इख्तियार हुसैन नकवी ऐं असगरिया जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी असद मेहंदी जाफ़री जिन ख़िताब कंदे चयो आहे त अमरीका इस्लाम ऐं मुसलमाननि जो खुलियल दुश्मन आहे। असीं पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो करियूं था त अमरीका सां हर क़िस्म जा लाॻापा ख़तमु कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।